अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल मुड़ुस माण्हू ड्रामो दोस्तों हिन टाइम केटिन वारनि जो ज़बरदस्त हली रहियो आहे। मुड़ुस माण्हू ड्रामो यानी तव्हां सम्झी सघो था कहिड़े क़िस्म जो हूंदो, फ़नी कॉमेडी ड्रामो ऐं जेको मवाली सां हालत आहे, मुड़ुस माण्हू सां जेकी हालत आहे, अहिड़ी हालत अॼुकल्ह जे दौर में घणनि सां हूंदी आहे। घर में चवंदा आहिनि न कंहिंखे इज़त आहे कंहिंखे न आहे, पर मुड़ुस माण्हू जी इज़त भली आहे। हिन ड्रामे में माशाअल्लाह बहितरीनु ड्रामे जो किरदारु हली रहियो आहे, हर कंहिंखे वणी रहियो आहे। ऐं दोस्तों हिन दौर अहिड़ी महांगाई जे दौर में, अहिड़े ॾुखियनि जे दौर में अगरि खिलाइण वारो ड्रामो हथु अची वञे छा खपे। ऐं मुड़ुस माण्हू सभिनी माण्हुनि खे ऐं सभिनी ऑडियंस खे ॾाढो खिलाए रहियो आहे। ऐं दोस्तों ॿुधाईंदो हलां हाणे हिकु जहिड़ा ड्रामो बि अचण वारो आहे, उहो बि हिन खां वधीक मज़ा या भरपूर आहे। ऐं जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस, इहो ड्रामो बि अचण वारो आहे सिंध टीवी वारनि जो, उहो बि बहितरीनु मां बहितरीनु आहे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां मुड़ुस माण्हू छा ॻाल्हि कजे हिन ड्रामे जी, हक़ीक़त पुछो दोस्तों जेको बि ॾिसे थो उहो खिले थो। ऐं हर माण्हू इहो ई चाहे थो यार भलो थियो को मश्करी वारो ड्रामो त आयो आहे, काफ़ी अर्से खां वठी को मश्करी वारो ख़ासि ड्रामो न आयो हुयो। तव्हांखे ड्रामो कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा, ऐं वीडियो सुठी लॻे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।